अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो शाहिद अली बहराणी आहे ऐं टोरंटो कैनेडा खां मां हीउ वीडियो भरियां पियो। काफ़ी दोस्त सुञाणनि था सोशल मीडिया जे हवाले सां। काफ़ी एक्टिव रहंदो आहियां सोशल मीडिया ते ऐं हिते कैनेडा में बि कोशिशि कंदा आहियूं सुठनि दोस्तनि सां सुठा प्रोग्राम कराइजनि ऐं मोस्टली हर साल जेको आहे सो हिते असां प्रोग्राम बि कराईंदा आहियूं दोस्तनि सां गॾिजी। कल्चर डे वारो बि कराईंदा आहियूं ऐं कुझु ॿिया प्रोग्राम बि थींदा आहिनि ऐं कल्चर डे में मोस्टली असां वटि सिंध मां फ़नकार ईंदा आहिनि। उनखां अलावा मां हिते हिकिड़ो पेज हलाईंदो आहियां सिंधी अदब ऐं म्यूज़िक जे नाले सां। उन में जेको आहे सो सुठनि ॻाइणनि जी जेके एक्चुअली रागी आहिनि उन्हनि जो कलाम वग़ैरह असां अपलोड कंदा आहियूं उते उन पेज ते। उनखां अलावा सुठी शाइरी जेका बि हूंदी आहे कोशिशि कंदा आहियूं त जेको आहे सो के चुरायल धुनूं पुराणियूं धुनूं ऐं वल्गर शाइरी न हुजे जीअं अॼुकल्ह हले पई। उन खां बचण लाइ असां तव्हां बि दोस्तनि खे अपील कंदासीं त अगरि को अहिड़ी सुठी शाइरी तव्हांखे नज़र अचे या सुठा कलाम नज़र अचनि त मैसेंजर ते असांखे मोकिलियो त तीअं असां उहे तव्हांजा अपलोड करे सघूं। उनखां अलावा दोस्तो ही हिकिड़ी मुंहिंजी सोच आहे ऐं तव्हां दोस्तनि जी रहनुमाई बि खपे। मां हिन साल खां कोशिशि कयां पियो त जेको सिंधी अदब ऐं म्यूज़िक जो पेज आहे उन जे थ्रू उन जे नाले सां असां कुझु एवॉर्ड ॾियूं जेके 2 एवॉर्ड गुलूकारनि जे तरफ़ हूंदा ऐं 2 एवॉर्ड जेके आहिनि से राइटर्स जेके पोइट आहिनि उन्हनि जे तरफ़ हूंदा। छो त सिंध में असां ख़ासि तौर इहो ॾिठो आहे त जेके सुठा फ़नकार आहिनि सुठा गायक आहिनि ऐं उन्हनि जूं सिफ़ारिशूं न आहिनि त उहे वीचारा पोइ हिते रहिजी था वञनि ऐं जेके ग्लैमरस ऐं जेके आहिनि चापलूस माण्हू उहे हमेशह अॻियां ई अॻियां आहिनि। हर प्रोग्राम में हर फंक्शन में तव्हां उन्हनि खे ॾिसंदो। सो इन जे करे मुंहिंजी मोस्टली इहा कोशिशि आहे त उहे जेके फ़नकार आहिनि जन जी का सिफ़ारिश न आहे सुठा गायक आहिनि ऐं पंहिंजी कंपोज़िशन्स या सुठियूं कंपोज़िशन्स या सुठनि राइटर्स खे सुठनि पोइट्स खे ॻाइनि था उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कई वञे। उन्हनि जे लाइ असां एवॉर्ड जेको आहे सो 4 एवॉर्ड अनाउंस कयूं पिया 2 जेके राइटर्स पोइट जे लाइ 2 जेके ॻाइणनि जे लाइ। उन में दोस्तो असांखे तव्हांजी बि रहनुमाई खपे। मैसेंजर ते असांखे ॿुधायो त सिंध में कहिड़ा हींअर हिन वक़्तु सुठा फ़नकार हलनि पिया ऐं सुठा जेके आहिनि सो पोइट सुठी शाइरी कनि पिया। सो फ़िलहालु जेको आहे सो पंहिंजे वसार मां इहो आहे त 25,000 पर एवॉर्ड 4 एवॉर्ड हूंदा त 25,000 रुपया पर एवॉर्ड जेको आहे सो असां माण्हुनि खे ॾींदासीं। पोइ अॻे साल इनशाला उहा कोशिशि कंदासीं अगरि कुझु दोस्त जुड़िया असां सां त ठीकु आहे न त पोइ पाण में जेतिरी हिमत हूंदी त उनखे वधाइबो। पर हिन साल जेको आहे सो 5 फरवरी ते एक्चुअली जेका आहे सिंधी अदब ऐं म्यूज़िक जी सालगिरह जो ॾींहुं आहे। 2014 में हिनखे लॉन्च कयो हो। हींअर तक़रीबन 90,000 हुन जा मेंबर्स आहिनि ऐं काफ़ी मञता मिले पई काफ़ी सुठा कमेंट्स मिलनि पिया। सो इन जे करे हाणे इहो सोचियो आहे त हिन साल खां जेको आहे सो असां इहो सिलसिलो बि शुरू कयूं त जेके सुठा गायक आहिनि ऐं ग़रीब गायक आहिनि उन्हनि जी मञता कई वञे। सो उन्हनि खे अवॉर्ड ॾिनो वञे ऐं उन में असां कोशिशि इहा आहे त कुझु सिंध में दोस्त आहिनि कुझु अमेरिका में ऐं कुझु कैनेडा में उन्हनि जी रहनुमाई वठी सुठनि फ़नकारनि खे असां चूंडे ऐं उहे अवॉर्ड ॾींदासीं। 5 फरवरी ते अनाउंस थींदा। पोइ फेबरवरी जे एंड या मार्च जे महीने में उहे अवॉर्ड उन्हनि ताईं सिंध में पहुचाया वेंदा। सो महिरबानी करे दोस्तो हिन काज़ में मूंखे मुंहिंजे साथ ॾियो। हिन वीडियो खे जेतिरो शेयर करे सघो शेयर कयो ऐं जेके सुठा गायक आहिनि सुठा फ़नकार आहिनि उन्हनि ताईं इहे शयूं पहुचायो त जीअं असां उन्हनि जे सुठा जेके उन्हनि जा कलाम आहिनि सुठी शाइरी जेका उन्हनि जी ॻायल आहे त उन्हनि खे असां उन चूंड में शामिलु कयूं
ऐं पोइ वरी जेको आहे सो फाइनल सुठा असांजा जेके शाइर आहिनि या जेके सुठा गायक आहिनि उन्हनि जे मशवरे सां असां इहे 5 तारीख़ ते अनाउंस कंदासीं, 5 फरवरी ते। तव्हां दोस्तनि जी सभिनी जी साथ जी महिरबानी। साथ सलामत, सिंध सलामत। थैंक यू सो मच।